पीपी अगवान वफाकी वज़ीर सैयद खुर्शीद अहमद शाह जो चवण आहे त हू शुरू खां ई चवंदो हुयो त इमरान खान सियासी माण्हू नाहे। बंगालिन भी ईअं न कयो जीअं हुन कयो। वफाकी वज़ीर खुर्शीद शाह सखर में बंदर रोड ते डॉल्फिन बेकरी जी चौथे आउटलेट जो इफ्तिताह कयो आहे। वफाकी वज़ीर खुर्शीद शाह ऐं अजीत कुमार आहूजा गॾी उहो इफ्तिताह कयो। उन मौक़े ते सैयद खुर्शीद शाह सां ॻाल्हाईंदे चयो, मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो त अहिड़ा वाक़िया थिया जेकी अॻु कॾहिं बि न थिया हुआ। इमरान खान हाणे परॾेही क़ुवतुनि खां मदद घुरी रहियो आहे। अहम ख़बर खां नाज़रीन अवां खे अपडेट कंदा पिया हलूं। पीपी अगवान वफाकी वज़ीर सैयद खुर्शीद अहमद शाह जो चवण आहे त हू शुरू खां ई चवंदो हुयो त इमरान खान सियासी माण्हू नाहे। बंगालिन भी ईअं न कयो हूंदो। वफाकी वज़ीर खुर्शीद शाह सखर में बंदर रोड ते डॉल्फिन बेकरी जे चौथे आउटलेट जो इफ्तिताह अजीत कुमार आहूजा सां गॾी इहो इफ्तिताह कयो आहे। उन मौक़े ते सैयद खुर्शीद शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अहिड़ा वाक़िया थिया जेकी अॻु कॾहिं बि न थिया हुआ। इमरान खान परॾेही क़ुवतुनि खां मदद घुरी रहियो आहे। अहम ख़बर खां अवां खे अपडेट कंदा पिया हलूं। नाज़रीन त पीपी अगवान वफाकी वज़ीर सैयद खुर्शीद अहमद शाह जो चवण आहे त हू शुरू खां ई चवंदो हुयो त इमरान सियासी माण्हू नाहे। बंगालिन भी ईअं न कयो जीअं हिन कयो आहे। वफाकी वज़ीर खुर्शीद शाह सखर में बंदर रोड ते डॉल्फिन बेकरी जे चौथे आउटलेट जो इफ्तिताह अजीत कुमार आहूजा सां गॾु कयो। उन मौक़े ते सैयद खुर्शीद शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अहिड़ा वाक़िया थिया जेकी अॻु कॾहिं बि न थिया हुआ। हुन इहो बि चयो त इमरान खान हाणे परॾेही क़ुवतुनि खां मदद घुरी रहियो आहे। इंतहाई अहम ख़बर खां अवां खे अपडेट कंदा पिया हलूं। पीपी अगवान वफाकी वज़ीर खुर्शीद शाह जो चवण आहे त हू शुरू खां ई चवंदो हुयो त इमरान खान सियासी माण्हू नाहे। बंगालिन भी ईअं न कयो जीअं हिन करे ॾेखारियो आहे। वफाकी वज़ीर खुर्शीद शाह सखर में बंदर रोड ते डॉल्फिन बेकरी जे चौथे आउटलेट जो इफ्तिताह वफाकी वज़ीर अजीत कुमार आहूजा सां गॾी कयो। उन मौक़े ते सैयद खुर्शीद शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अहिड़ा वाक़िया थिया जेकी अॻु कॾहिं बि न थिया हुआ। इमरान खान परॾेही क़ुवतुनि खां मदद घुरी रहियो आहे। हिकु भेरो ॿीहर इन अहम ख़बर जे हवाले सां अवां खे आगाही ॾींदा हलूं। पीपी अगवान वफाकी वज़ीर खुर्शीद शाह जो चवण आहे त हू शुरू खां ई चवंदो हुयो त इमरान खान सियासी माण्हू नाहिनि। सियासी माण्हू नाहे। बंगालिन भी ईअं न कयो हो जीअं हिन कयो आहे। वफाकी वज़ीर खुर्शीद शाह सखर में बंदर रोड ते डॉल्फिन बेकरी जे चौथे आउटलेट जो इफ्तिताह अजीत कुमार आहूजा सां गॾिजी कयो। उन मौक़े ते सैयद खुर्शीद शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अहिड़ा वाक़िया थिया जेकी अॻु कॾहिं बि न थिया हुआ। इन हवाले सां वधीक अपडेट लाइ असां राब्तो कयो आहे सखर में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर नज़ाकत जतोई सां। नज़ाकत अपडेट कजो। इन हवाले सां खुर्शीद शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे वधीक छा चयो? पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे अगवान वफाकी वज़ीर खुर्शीद अहमद शाह जेको आहे डॉल्फिन बेकर्स जी जेको इफ्तिताही तक़रीब खां पोइ सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त जेके कारोबार आहिनि उन जे वधण सां माण्हुनि खे रोज़गार पिणु मिले थो। ऐं उन इहो पिणु चयो त डॉल्फिन बेकर्स पारां मयारी शयूं जेके आहिनि उहे सखर शहर में ॾिनियूं पियूं वञनि। इन हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हुन इहो पिणु चयो त इमरान खान शुरूअ खां ई असां चयो हो त हू को सियासी माण्हू नाहे ऐं हू इन नेचर जो नाहे। हुन इहो पिणु चयो त हेतिरनि सालनि में सियासी माहौल जे अंदरि अहिड़ो माहौल कॾहिं बि नाहे जुड़ियो। हुन इहो पिणु चयो त गैर जेके मुल्की क़ुवतूं आहिनि उहे पिणु जेको आहे हिन में सरगर्म नज़र अची रहियूं आहिनि। हुन इहा पिणु ॻाल्हि कई त जेको आहे अहिड़ा जेके वाक़िया थिया आहिनि इहे असां पहिरियां कॾहिं बि न आहिनि ॾिठा। ऐं खुर्शीद अहमद शाह इहो पिणु चयो त सखर शहर अंदरि डॉल्फिन बेकर्स पारां जेको आहे गुज़िरियल 15 सालनि खां सखर शहर में मयारी जेके शयूं आहिनि उहे ॾिनियूं पियूं वञनि। जी ठीकु आहे। नज़ाकत अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।